साद रफ़ीक हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर आहे, मूंखे हुनजी ॿोली ते हाणे हैरानगी थिए पई, पर हुन कल्ह बि अॼु बि जेको ॻाल्हायो आहे त 60 लख पंजाबियुनि जो जेको आहे क़त्लेआम थियो, विरहांगे में क़ुर्बानी ॾिनी। ही त हू जीअं उहो लंडन वारो भाईजान चवंदो त पाकिस्तान लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, हू 47 वारी क़ुर्बानी कीअं गिणाइबी सर? पंजाब खां दरिया खसिया विया, पंजाब खां दरिया खसिया विया त पंजाब जो माण्हू वाट छो रहियो? कालाबाग डैम बि त आमरनि ई ठाहिण जी कोशिशि कई, पर सिंध जे माण्हुनि न क़बूलियो। त उन महिल तव्हांजी अशराफिया पंजाब जी इलीट जेका आहे उहा माठ छो रही? ऐं हीउ जेको चए पियो साद रफ़ीक साहिबु त असांखे पंहिंजो केस पंजाब जे माण्हुनि खे विढ़णो पवंदो, हीउ मूंखे यादि अची वियो त हिकिड़े ज़माने में MRD मूवमेंट खां पोइ सिंध में ख़ासि तरह वॾी हिकिड़ी जज़्बात, नेगेटिव जज़्बात हुआ पंजाब ॾे, त पोइ हनीफ़ रामे पीपल्स पार्टी जो भुट्टो साहिब जे ज़माने में चीफ मिनिस्टर बि रहियो अॻूणो, हुन हिकिड़ो किताबु लिखियो पंजाब का मुक़दमा। पोइ हुन में दुल्ला भट्टी खे कढी आयो, किताबु घणो यादि बि कोन्हे मूंखे। त साद रफ़ीक साहिब खे घुरिजे त पंजाब जो मुक़दमो लिखी वठनि, पर पंजाब जे माण्हुनि खे इहे कीअं सम्झाईंदा त असीं कंहिं ॿिए खे उञाइण जी कोशिशि पिया कयूं, हुननि खे मतिलबु हुननि खे बर्बादु करण जी कोशिशि पिया कयूं, पर असां ठीकु कयूं। ॾिसो हीउ फिज़ूल आर्ग्यूमेंट ॾियणु बंदि कयो। जीअं हिकिड़ो फिज़ूल आर्ग्यूमेंट हो त समुंड में पाणी ज़ियान थींदो आहे, अञा ताईं ॾियनि था, त मतिलबु बेसलेस आर्ग्यूमेंट अञा ताईं ॾियनि था। ईअं ई फिज़ूल आर्ग्यूमेंट आहे त असीं पंहिंजे हिसे जे पाणी मां ठाहींदासीं या सैलाबी पाणी मां ठाहींदा। अच्छा, या त हिकिड़ो फ़ैसिलो करे वठो त तव्हां पंहिंजे हिसे मां ठाहींदो या सैलाबी पाणी में ठाहींदो। हाणे सैलाब जी पोज़ीशन, सैलाब अचनि था ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ो अचे थो जेको दरियाई ॿोॾि आहे, हिकिड़ी अचे थी जेका बरसातनि जी ॿोॾि। असां वटि लास्ट जेका दरियाई ॿोॾि आई हू 2010 में आई। मूं कलोकी अख़बार में पढ़ियो पिए त हीउ जेको हिंदू कश हिमालय आहे, हिमालय जिथां सभिनी दरियानि जो पाणी को जंहिंमां को 12 दरियानि लाइ पाणी अचे थो। उनमें चाइना जा दरिया बि आहिनि, इंडिया जा बि आहिनि, बांग्लादेश जा, अफ़गानिस्तानी जेको, त उन इंडस बि आहे, दरिया सिंध बि आहे। त हिंदू कश हिमालय ते 26% घटि बर्फ़ आई आहे। यानी हू ॿुधाइनि पिया त अलाए केतिरे 23 सालनि जो ही रिकॉर्ड टुटी पियो आहे। त सर सिस्टम में जॾहिं पाणी न पियो अचे त ॿोॾि किथां आई? पोइ बारिशुनि जे असर ते। पर बारिशुनि खे तव्हां ॿोॾि कीअं कंसिडर कंदो? अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि सिस्टम में अगरि बर्फ़ मथे न पई पए ऐं घटिजे न पई त पाणी दरियानि में किथे ईंदो? डे बाय डे घटिजंदो बि, ऐं उहो घटिजंदो वञे पियो माहौलियाती तब्दीली जे करे। हुन जेके ऑर्गेनाइज़ेशन जे इहे सर्वे कयो आहे हिमालयन्स जो, हिमालय जे जबलनि जो, त हू चए पियो त हिननि मुल्कनि खे कहत साली लाइ तयारी वठणु खपे, वाटर मैनेजमेंट ठीकु करणु खपे। हीउ साहब चवंदा असीं ॿोॾनि में इहे हलाईंदासीं। अच्छा, ॿोॾि अगरि 20 सालनि में हिकिड़ो दफ़ो आई त तव्हां अरबे रुपयनि जो केनाल ठाहे पोइ 19 साल हुन में पाणी जो फोड़ो न छॾींदो? यार दरवेश न थियो न। हिन महिल तव्हांखे पाणी जो माहिर थियणु ज़रूरी थोरी आहे। ऐं पंहिंजे हिसे जो पाणी तव्हांजो छा मतिलबु आहे भाई? तव्हां वटि एतिरो पाणी एतिरो आहे ई कोन त तव्हां छा या त ॿुधायो त असीं पंजाब में झेलम जी जेको आहे उहो 50,000 एकड़ ज़मीन गैराबाद कंदासीं, गुजरांवाला जी हेतिरी गैराबाद कंदासीं, फलाणे हंधि जी हेतिरी गैराबाद कंदासीं, ऐं 5 लख एकड़ ज़मीन जेको आहे असीं चोलिस्तान में आबाद करे छॾींदासीं। मिसाल 5 लखनि या 40 लखनि जेके बि आहिनि। त न, इहो नथा ॿुधाए सघो, इहो करे ई नथा सघो तव्हां। ना करो भाई। ॾिसो सही, जेको हीउ जेको 90-92 ॾींहंनि जी तहरीक हली आहे सिंध में हिन महिल ताईं, हिन जा ज़ाहिर आहे अला कंदो इंशाअल्लाह इन जो ऐलान थींदो त हीउ कैनाल्स जो प्रोजेक्ट ख़तमु थींदो। मतिलबु हिन पाण मफ़रूज़े ते ॻाल्हाए था वठूं, जंहिंजी उमेदु आहे। अॼु खां 4 ॾींहं पहिरीं इहा उमेदु बि न हुई। हाणे मूंखे महसूसु थिए थो त न, हाणे रियलाइज़ेशन मौजूदु आहे त भई हेतिरो अरबे रुपयनि जो रोज़ु नुक़सानु थिए पियो, इहो डिघो अरसो अफोर्ड नथो थी सघे। त या त को लॉलीपॉप ॾेई हिन खे टारण जी कोशिशि थींदी, हिन खे कुझु मतिलबु थोरो वक़्तु वठण जी कोशिशि थींदी, कमु टिपा जो को प्रोग्राम थींदो, या पोइ हिन जी वापसी जो हुकुम थींदो। लेकिन अगरि मञी वठूं त केनाल्स जो थिए थो अगरि इंशाअल्लाह, त पोइ सम्झिजे त छा इहो सम्झिजे त हिन जा को आफ्टर शॉक्स न ईंदा? ज़ाहिर ईंदा।
हिन जो को हिन जा असरात न ईंदा, हिन जा असरात ईंदा, जी हाँ, जी हाँ। हिन जा असरात मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ईंदा। मिसाल ख़ुदि इस्लामाबाद जी पावर इक्वेशन डिस्टर्ब त थी वई आहे, मतिलबु शदीद दिलियां सभु हिक ॿिए खे तिका बूटी करण जे मूड में आहिनि। पोइ हाणे उन्हनि जी मसलिहत आहे त फ़िलहालु हू स्टेटस को ही जेको जोड़जक या फॉर्मूलो ठहियलु आहे इस्लामाबाद जी इक़्तिदारी सिरिश्ते जो, हिन में फ़िलहालु हू न बि कनि, पर हाणे हिक ॿिए में केरु अखि पहिरीं थो छंबे आई पोइ ॿियो हुनखे अची वठंदो। सो इहो त सम्झ में अचे पियो। ख़ुदि आउं सम्झां थो त सिंध में बि थी सघे थो त हिन सॼी सिचुएशन जो ज़िम्मेवार कंहिं न कंहिं जी ॻिची में त विझिबो न त केरु ग़लति हो, कंहिं मिस हैंडल कयो। पीपल्स पार्टी बि ॾिसंदी, ॿियूं कुवतूं बि ॾिसंदियूं त आख़िर त कंहिं न कंहिंखे इहो हार पाराइण जी थींदो त भई हाणे हिन ग़लती कई, भला हिन खे फारिग कयोसीं। जबल कंहिं न कंहिंखे स्केप कोट ठाहिबो आहे त इहो बि थींदो। लेकिन जेका ॻाल्हि साईं कनि पिया उहा ॾिसो न, MRD जी मूवमेंट हली, उहो त जेका थी सो थी, पोइ हुन में को ज़ियाउल हलियो न वियो, पर हुन खां पोइ छा सिंध खे सज़ाऊं न ॾिनऊं छा? हीउ सॼो धाड़ियल कल्चर, हीअ सॼी बिरादरियुनि जो क़त्लेआम, MQM, ही फ़िरकावारियत, अफ़गानी मंशियात, हीअ सभु शयूं जेके थियूं ही MRD जी सज़ा हुई। ऐं उनखां पोइ सिंध जी सोसाइटी, सिंध जी मिडिल क्लास इनखे तोड़े मरोड़े पोइ हिन में जीअं बि थियो त, लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि सिंध जा माण्हू हिन भउ में त सुभाणे असां सां छा थींदो छॾे त नथा सघनि शइ। ऐं अगरि इहा ई जेका सुजाॻी आहे ही अगरि कंहिं हिकिड़ी पॉज़िटिव, जीअं असां पॉज़िटिवली 90-92 ॾींहंनि खां सिंध जे माण्हुनि हिन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾिनो आहे, हिन खे पॉज़िटिव एनर्जी खे ई बरक़रार रखंदा त पोइ बहितरी जी उमेद बि करे सघूं था। सही ॾिसो, मूंखे बि पीपल्स पार्टी जो हुकूमत छॾण जो इम्कान ज़ीरो वीरो त का शइ न हूंदी आहे। घटि इन करे थो लॻे त ही 48 कलाक या 72 कलाकनि में वफ़ाक़ी हुकूमत हिन जो को न को अनाउंसमेंट करे छॾींदी। मूंखे ईअं महसूसु थिए थो। हीअ सिर्फ़ु शहबाज़ शरीफ़ जे टर्की मां अचण जो इंतज़ारु थिए पियो, अलाए पहुतो आहे अलाए न पहुतो आहे, पहुची वेंदो, हिकिड़े ॾींहं जे दौरे ते वियो, हीअ इंतज़ारु थिए पियो हुनजो। त हाणे सो उनखां पोइ ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी चवंदी छो छॾियूं हुकूमत जॾहिं मसइलो हल थी वियो। पर अगरि मसइलो हल न थियो त पीपल्स पार्टी वटि का ॿी वाट ई न बचंदी। ही जलसनि सां सिर्फ़ु माण्हुनि खे माण्हू मुतमइन न थी सघंदा, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे कंहिंजो, जीअं सोचे माण्हू मतिलबु पोइ हाणे चवंदा त बसि हाणे थी वियो। लेकिन सो आउं सम्झां थो त ही हाणे इट्स मैटर ऑफ डेज़ नाउ। सो मूंखे लॻे थो त ही 72 कलाकनि में किथे शयुनि खे हिकिड़े पासे इम्कान हींअर अॼु जी हिन महिल जी सूरत हाल मूंखे लॻे थो त 72 कलाकनि में हिकिड़े पासे थी वेंदो। हिकिड़े पासे सां मुराद ज़रूरी न आहे त ही ऐलान कंदा त केनाल न ठहंदा, लेकिन ही हिन खे हाणे जेको बि करिणो हूंदो त अगरि को लॉलीपॉप ॾियण जी कोशिशि कंदा उहो रिजेक्ट थी वेंदो। उहो रिजेक्ट थी वेंदो त पोइ शयूं जिथे थियणियूं आहिनि, ॾिसो हाईवेज़ नथा, केतिरो अर्सो तव्हां ब्लॉक हिनखे ट्रांसपोर्टेशन खे केतिरो अर्सो बंदि रहणु ॾींदो? मुमकिन न आहे, मुमकिन न आहे। ऐं पोइ त पीपल्स पार्टी जो रोल बि ॾाढो अहम थी वेंदो अगरि क्रैकडाउन थिए थो त। क्रैकडाउन त पीपल्स पार्टी खे करिणो पवंदो, एग्ज़ैक्टली, ॾाढो लेकिन न कंदी पीपल्स पार्टी। आउं नथो सम्झां सिंध गवर्नमेंट, मुंहिंजो न आहे ख़्यालु कंदी क्रैकडाउन।